छठों वाक़िया कंदासीं। पीपी अॻवान ऐं अॻूणी सेनेटर ससुई पलेचो ठटे में साफ़ हिंसा ॻाल्हाईंदे चयो आहे पीपल्स पार्टी इज़हार जी आज़ादी ते यकीन रखे थी। साफ़ी मौजूदा दौर जो सगारू आवाज़ आहिनि जेकी आवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था। पीपी अॻवान ससुई पलेचो चयो त पीपल्स पार्टी मुल्क जी मज़बूत पार्टी आहे जे मुल्क खे आइन ऐं एटमी ताक़त ॾिनो। मुल्क जी मौजूदा सूरतहाल तबाही खां सवाइ कुझु नाहे। नाहिल हुकुमराननि जी गैर संजीदा पॉलिसियुनि जी सज़ा आवाम भोगी रही आहे। पीपी अॻवान ससुई पलेचो चयो त पीपल्स पार्टी मुल्क जी मज़बूत पार्टी आहे जे मुल्क खे आइन ऐं एटमी ताक़त ॾिनो। मुल्क जी मौजूदा सूरतहाल तबाही खां सवाइ कुझु नाहे। नाहिल हुकुमराननि जी गैर संजीदा पॉलिसियुनि जी सज़ा आवाम भोगी रही आहे। पीपी अॻवान ऐं अॻूणी सेनेटर ससुई पलेचो ठटे में साफ़ हिंसा ॻाल्हाईंदे चयो आहे पीपल्स पार्टी इज़हार जी आज़ादी ते यकीन रखे थी। साफ़ी मौजूदा दौर जो सगारू आवाज़ आहिनि जेकी आवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था। पीपी अॻवान ससुई पलेचो चयो त पीपल्स पार्टी मुल्क जी मज़बूत पार्टी आहे जे मुल्क खे आइन ऐं एटमी ताक़त ॾिनो। मुल्क जी मौजूदा सूरतहाल तबाही खां सवाइ कुझु नाहे। नाहिल हुकुमराननि जी गैर संजीदा पॉलिसियुनि जी सज़ा आवाम भोगी रहियो आहे। तफ़सील वाल कंदासीं छठो मां धरती टीवी जे रिपोर्टर रहमतुल्लाह छठो खां। जी रहमतुल्लाह वधीक आगाह कजो। तो सची पली जो है मुल्क की मौजूदा सूरत तबाही का सवाइ कुछ न है। गैर संजीदगी पॉलिसियुनि जी सज़ा अवाम भुगी रही है। पीपल्स पार्टी इज़हार जी आज़ादी यकीन रखे थी। साफ़ी मौजूदा दौर जो सगारो आवाज़ आहिनि जेके मुल्क जी अवाम जो सगा आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए थी। सिंध जे समूरनि अणपूरी स्कीमनि खे हलंदड़ साल में मुकम्मल कयो वेंदो है। पीपल्स पार्टी मुल्क जी मज़बूत पार्टी है जे मुल्क के आइनी एटमी ताक़त ॾिनी। सची पली वधीक चयो त तइलीम सिहत समेत समूरे मामलनि ते पार्टी बेहतरीन पॉलिसी खणी अॻियां अचे पई जंहिंसां अवाम खे तमामु घणो रिलीफ मिलंदो। नौजवाननि खे लाइब्रेरी जो रुख करणु घुरिजे। हिन अहिड़ो प्रेस क्लब ठटे में डिजिटल लाइब्रेरी जो क़याम आणी इनकलाबी क़दम कयो आहे जंहिं ठटे जे सियासत कंदड़ शागिर्दनि खे लाभ हासिल थींदो। जी महिरबानी रहमतुल्लाह तफ़सील ॾियण जे लाइ।